बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां स्पेलिंग जे हवाले सां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियूं। गुज़िरियल क्लासनि में असां ज़बर, ज़ेर ऐं पेश जो इस्तेमालु सिखियो होसीं ऐं अॼु असां हिकिड़ो नओं आवाज़ु अव्हां सां डिस्कस कंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। सो हलूं था पंहिंजे क्लास जी तरफ़। डियर स्टूडेंट्स, वाव जो टिनि तरीक़नि सां इस्तेमालु थींदो आहे। या त वाव वाढे जो पंहिंजो आवाज़ु हुजे, या वाव जो बग़ैर छिक जे यानी कंहिं ॿिए अखर सां गॾु अचे पर बग़ैर छिक जे अगरि असां उनखे पढ़ूं था, हिकिड़ो उहो आवाज़ु। ॿियो वरी उहो आवाज़ु जेको असां कंहिं अखर सां मिली करे उनजो छिके करे उहो आवाज़ु असां पढ़ंदा आहियूं। यानी जेकॾहिं वाव वाढे जो पंहिंजो ज़ाती आवाज़ु हुजे, जीअं व या वा या वे, त उते असां डब्ल्यू रखंदासीं। पर जेकॾहिं वाव वाढे जो बग़ैर छिक जे आवाज़ु अचे, जीअं अल्फा ओ, बेवा बो या बेवा बो, त उते असां हिकु दफ़ो ओ रखंदासीं। पर जेकॾहिं असां वाव वाढे जो कंहिं ॿिए अखर सां आवाज़ु मिलाए करे पर छिके करे पढ़ूं, जीअं अल्फा पेशा ऊ या बेवा पेशा बू, त उते असां वरी डबल ओ इस्तेमालु कंदासीं। कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं, अचो त वरी उहो इस्तेमालु सम्झूं। असांजो जेको पहिरियों आवाज़ु आहे वाव वाढे जो पंहिंजो ज़ाती आवाज़ु, उनजी स्पेलिंग असां कीअं लिखंदा आहियूं। जीअं असां वटि हिकिड़ो लफ़्ज़ आहे वहाब, त वहाब जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं त वाव वाढे जो हिते ज़ाती आवाज़ु आहे व, त हिते असां वाव वाढे जे लाइ डब्ल्यू रखंदासीं। उनखां पोइ इन वाव वाढे जे मथां ज़बर आहे त उनजे लाइ असां ए रखूं था। उनखां पोइ हे जे लाइ असां एच रखंदासीं। उनखां पोइ वरी अलिफ आहे त उनजे लाइ ए रखूं था। आख़िर में जेको अखर अचे थो उहो थो अचे बे, त उनजे लाइ असां बी रखंदासीं। यानी असां जेको सम्झूं था हिते वहाब यानी वाव जो जेको आवाज़ु आहे उनजे लाइ असां डब्ल्यू रखी उनखां पोइ ए एच ए बी लिखी वहाब जी स्पेलिंग लिखंदा आहियूं। ॿियो वर्ड साॻे तरीक़े सां, जीअं वाजिद, वाह यानी हिते बि वाव वाढे जो पंहिंजो ज़ाती आवाज़ु आहे, त हिते वाव जे लाइ असां साॻियो ई डब्ल्यू रखंदासीं। उनखां पोइ अलिफ जे लाइ ए, जीम जे लाइ जे रखी, जीम जे हेठां ज़ेर जी निशानी आहे त उते असां आय रखंदासीं। ऐं आख़िर में जेको अखर बचे थो उहो आहे दाल, त उनजे लाइ असां डी रखंदासीं। यानी जॾहिं वाजिद जी असां स्पेलिंग लिखंदासीं त असां लिखंदासीं डब्ल्यू ए जे आई डी। उनखां पोइ वाव वाढे जो जॾहिं ॿिए कंहिं अखर सां गॾियल इस्तेमालु थींदो आहे पर बग़ैर छिक जे असां अगरि उनखे इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं कोमल। हाणे इन लफ़्ज़ खे, इन नाले खे असां ॿिनि आवाज़नि सां पढ़ी सघूं पिया। या त इनखे पढ़ूं कोमल या इनखे पढ़ूं कूमल। जॾहिं त हीउ जेको लफ़्ज़ आहे असल में इहो आहे कोमल, त को यानी बग़ैर छिक जे असां इन वाव वाढे जो आवाज़ु ठाहियूं था। त हिते काफ़ जे लाइ असां के रखंदासीं। हीउ जेको वाव वाढो इस्तेमालु थियल आहे त इन जे लाइ असां हिकु दफ़ो ओ रखंदासीं। यानी इन जे लाइ असां डब्ल्यू न रखंदासीं, छो जो वाव जो व वारो आवाज़ु असां नथा कढूं। उनखां पोइ मीम आहे त एम रखंदासीं। मीम जे मथां ज़बर आहे त साॻे तरीक़े सां ए रखंदासीं। उनखां पोइ आख़िरी अखर आहे लाम, त उते असां एल रखंदासीं। यानी कोमल जी जेका स्पेलिंग थींदी के ओ एम ए एल। साॻे ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो नालो आहे रोशन। हाणे इहो बि जेको रेवा रो यानी बग़ैर छिक जे आवाज़ु पढ़ूं था, त आर असां रे जे लाइ रखंदासीं। उनखां पोइ जेको इन सां वाव वाढे जो गॾियल इस्तेमालु आहे, इन जे लाइ असां वरी ओ रखंदासीं, यानी हिकु दफ़ो ओ। उनखां पोइ शीन, त शीन जे लाइ असां एस एच रखंदा आहियूं। उनखां पोइ शीन जे मथां ज़बर आहे त उनजे लाइ असां ए रखंदासीं। आख़िर में अखर अचे थो असांजो नून, त नून जे लाइ असां एन रखंदा आहियूं। यानी रोशन जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं त उहा स्पेलिंग लिखंदासीं आर ओ एस एच ए एन। अहिड़े तरीक़े सां वाव वाढो हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि असां इस्तेमालु कंदा आहियूं, यानी छिक सां। उन में कीअं इस्तेमालु कंदासीं, जीअं हिकिड़ो नालो आहे सबूर। हाणे इन सबूर में बेवा पेशा बू यानी उनजो असां आवाज़ु कढूं था। भली उहे निशानियूं असां न बि इस्तेमालु कयूं, पर आवाज़ु उनजो असां इस्तेमालु कयूं था। यानी स्वाद, त इन जे लाइ असां एस रखंदासीं। स्वाद जे मथां ज़बर आहे त उनजे लाइ ए। हाणे बे जे लाइ बी जो इस्तेमालु करे इन खां पोइ जेको वाव वाढो आहे त हिते असां डबल ओ रखंदासीं, छो जो इन आवाज़ खे असां छिके पढ़ूं था सबू, त हिते असां डबल ओ रखी रे जे लाइ साॻियो ई आर रखंदासीं। यानी जॾहिं असां सबूर जी स्पेलिंग लिखंदासीं त उते लिखंदासीं एस ए पी
OOR। ॿियो नालो आहे साॻे तरीक़े सां मंज़ूर। हाणे मंज़ूर में बि असां हिन वाव खे छिके करे पढ़ूं था। मीम जे लाइ साॻियो असां एम रखंदासीं, मथां ज़बर आहे त ए, नून जे लाइ असां एन रखी, हाणे हिते ज़ोए जे लाइ असां रखंदासीं ज़ेड, पर इहो जेको वाव वाढो आहे छो जो हिनखे असां छिके पढ़ूं था त इन जे लाइ हिते असां O रखी रे जे लाइ आर रखंदासीं। यानी मंज़ूर जी जेका स्पेलिंग थींदी MANZOOR, यानी छो जो असां हिन आवाज़ खे छिके पढ़ूं था त इन जे करे असां हिन में O जो इस्तेमालु कंदासीं। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।